Welcome to the Sindhi Film Festival YouTube channel. मुंहिंजो नालो भावना राजपाल आहे. अॼु जी डेट 10 दिसंबर 2018 काफ़ी इम्पोर्टेंट डेट आहे मुंहिंजे लाइ बि ऐं सिंधी फिल्म फेस्टिवल चैनल लाइ बि. इहा सिंधी फिल्म फेस्टिवल यूट्यूब चैनल लाइ डेट छो इम्पोर्टेंट आहे, मां केरु आहियां, सिंधी फिल्म फेस्टिवल छा हुयो, किथे हुयो, ऐं हिन चैनल ते तव्हांखे कहिड़े तरीक़े जा कहिड़े टाइप्स जा वीडियोज़ ॾिसणु मिलंदा उन जे बारे में अॼु मां तव्हां सां ॻाल्हाइण थी चाहियां. मुंहिंजो नालो भावना राजपाल आहे. मां चङनि सालनि खां सिंधी सिनेमा ते रिसर्च करे रही आहियां. सिंधी सिनेमा मुंहिंजो पैशन प्रोजेक्ट आहे. इन टॉपिक ते रिसर्च चालू करण खां अॻु मां बैचलर्स इन इंग्लिश लिटरेचर कयो आहे सेंट ज़ेवियर्स यूनिवर्सिटी ऑफ बॉम्बे मां, सेंट ज़ेवियर्स कॉलेज. मास्टर्स इन इंग्लिश लिटरेचर कयो आहे यूनिवर्सिटी ऑफ लीड्स यूके मां. बॉम्बे ऐं लंडन जे विच में मां पढ़ाई कई आहे. अॼु जे तारीख़ जो इम्पोर्टेंस इहो आहे कि 10 दिसंबर 2015 में 3 साल अॼु खां फर्स्ट एवर टाइम पहिरियों दफ़ो हिस्ट्री में सिंधी फिल्म फेस्टिवल थियो लंडन में, इंग्लैंड में, यूके में. 10 दिसंबर 2015 ताईं कॾहिं सिंधी फेस्टिवल न थियो हुयो जंहिंमें फिल्मूं ॾेखारियूं हुयूं. कॾहिं सिंधी फिल्म फेस्टिवल न थियो हुयो. मां तव्हांखे इहो पंहिंजी साराह करण लाइ नथी ॿुधायां, ख़ाली इन ॻाल्हि लाइ थी ॿुधायां कि हिस्ट्री में हिकिड़ो इहो इवेंट जेको आहे उहो लिखिजी वियो कि हा सिंधी फिल्मूं आहिनि, ऐं जेके सिंधी फिल्मूं आहिनि उहे चङियूं फिल्मूं आहिनि. उन्हनि मां ख़ाली 30 खनि फिल्मूं ॾेखारियूं हुयूं हिकु महीने लाइ मां लंडन में. सिंधी फिल्म फेस्टिवल छा हुयो? सिंधी फिल्म फेस्टिवल फिल्मुनि जो फेस्टिवल हुयो जेको मां ऑर्गेनाइज़ कयो हुयो. हिकु महीने लाइ मां सिंधी फिल्मूं ॾेखारियूं, इंडिया जूं बि, पाकिस्तान जूं बि. 30 सिंधी फिल्मूं ॾेखारियूं. नूरी जाम तमाची, झूलेलाल, अबाणा, उमर मारवी, हैदर खान, सिंधूअ जे किनारे, अहिड़ियूं चङियूं फिल्मूं जेकी फर्स्ट फिल्म ठही 1942 में, जॾहिं ताईं मां फेस्टिवल कयो 2015 में. इन दौरान जेके बि सिंधी फिल्मूं ठहियूं हुयूं उन्हनि मां के फिल्म सिलेक्ट करे, के फिल्म्स चूज़ करे मां उहे फेस्टिवल में ॾेखारियूं हुयूं फिल्मूं. सिंधी फिल्म फेस्टिवल मां लंडन में ऑर्गेनाइज़ कयो हुयो यूनिवर्सिटी कैंपस में. इन फेस्टिवल करण जो एम इहो ई हुयो. जॾहिं खां मां रिसर्च चालू कई मूंखां सभु ॼणा पुछंदा हुआ पर सिंधी फिल्मूं आहिनि ई न, तूं केते थी कमु करे, छा थी सिंधी फिल्मूं जमा करे, कहिड़ियूं थी जमा करे, आहिनि ई न सिंधी फिल्मूं. त एॾनि सालनि खां उहो ॿुधी करे मूंखे ईअं थी वियो कि हाणे मां हेॾियूं फिल्मूं जमा कयूं आहिनि, एॾनि माण्हुनि सां मिली चुकी आहियां, एॾनि फिल्मुनि ते रिसर्च मुंहिंजी थी चुकी आहे. त हाणे मूंखे एक्चुअली माण्हुनि खे ॾेखारणियूं आहिनि कि भई फिल्मूं आहिनि, फिल्मुनि जे बारे में ॻाल्हाइण लाइ जाम कुझु आहे, फिल्मूं आहिनि. त मूंखे इहे फिल्मूं ॾेखारणियूं हुयूं. इन करे मां हिकु महीने लाइ सिंधी फिल्म फेस्टिवल कयो. ऐं जॾहिं खां सिंधी फिल्म ठही हुई, फर्स्ट सिंधी फिल्म 1942 में ठही हुई, जेसि ताईं फेस्टिवल कयो 2015 ताईं, इन स्पैन में, इन दौरान जेके बि सिंधी फिल्मूं ठहियूं आहिनि उन्हनि मां के मां चूंडे करे फिल्मूं ॾेखारियूं जेके मुंहिंजे हिसाब सां ॾेखारण लाइक़ु हुयूं. एंड ऑफकोर्स इन खां वधीक बि ॾेखारण लाइक़ु हुयूं, पर वक़्तु घटि हुयो. त इन फेस्टिवल जे करण जो मक़सदु इहो हुयो माण्हुनि खे ॿुधाइण कि सिंधी फिल्मूं खोड़ आहिनि जेके बचियूं आहिनि उहे ॾेखारणु, छाकाणि त के सिंधी फिल्मूं गुम थी वियूं आहिनि. एंड सभिनी खां इम्पोर्टेंट मुंहिंजे लाइ इहो हुयो कि लंडन में इहो फेस्टिवल मूंखे करण जो चांस मिलियो त लंडन जे सिंधी सां मां कनेक्ट थी सघियमि. सिंधी हिंदू, सिंधी मुस्लिम्स, हर कोई सिंधी आयो फेस्टिवल में. जिनखे बि ख़बर पई फेस्टिवल फ्री ऑफ कॉस्ट हुयो. ऐं जेके लंडन में सिंधी मौजूदु हुया, सिंधी हिंदू, सिंधी मुस्लिम्स, नॉन सिंधीज़, जेके बि फेस्टिवल ॾिसण आया उन्हनि खे काफ़ी वणी सिलेक्शन फिल्मुनि जी. ऐं जेको सिंधी फिल्म फेस्टिवल फेसबुक पेज आहे उन में पंहिंजो फीडबैक बि ॾिनो अथऊं, रिव्यू बि ॾिनो अथऊं कि उन्हनि खे ख़बर ई न हुई कि सिंधी फिल्मूं आहिनि. त उहो एक्सपीरियंस माण्हुनि खे काफ़ी वणियो. ऑफकोर्स मां सिंधी फिल्म फेस्टिवल जे बारे में डिटेल में ॻाल्हाईंदमि जेको मां लंडन में फेस्टिवल कयो हुयो, पर मां तव्हांखे शॉर्ट में ॿुधाइण थी चाहियां कि चङा वॾा प्रोफेसर्स जिन सिंधी स्टडीज़ में कमु कयो आहे, प्रोफेसर मिशेल बोआ, प्रोफेसर सारा अंसारी, इन्हनि सभिनी खे बि मां घुरायो फेस्टिवल में. उहे बि आया हुया, उहे बि पैनल डिस्कशन्स थिया हुया. सिंधी फिल्म फेस्टिवल जी जेकी ओपनिंग नाइट हुई उन नाइट ते होजमालो करे हिकु सिंधी फिल्म ठही हुई. उन फिल्म जा डायरेक्टर ऐं उन फिल्म जी लीड हीरोइन राज दासवानी, गीता राज ऐं प्रोफेसर मिशेल बोआ आया हुया उन फेस्टिवल खे इनॉग्रेट करण लाइ. क्लोजिंग सेरेमनी बि ॾाढी वॾे पैमाने ते कई हुई, ॾाढी सुठी तरह थी. जाम माण्हुनि जो सपोर्ट मिलियो, माण्हुनि जूं ॾाढियूं आसीसूं मिलियूं इहो फेस्टिवल सक्सेसफुल थियण में. हाणे इहो चैनल मां छो चालू कयो आहे? मूंखे सिंधी फिल्म फेस्टिवल जंहिं महिल लंडन में फेस्टिवल कयो हुयो उन महिल काफ़ी सिलेक्टेड ऑडियंस ताईं मां पहुची सघी हुयमि जेके फेस्टिवल ॾिसण आया.
जेके लंडन में हुया फेस्टिवल महिल उहे ई फेस्टिवल ते अची सघिया, पर मूंखे ऑल ओवर द वर्ल्ड जेके बि सिंधीज़ आहिनि उन्हनि ताईं पहुचणो हुयो। त सिंधी फिल्म फेस्टिवल इन लंडन जेको फेसबुक पेज ठाहियो हुयो उन ते चङनि ॼणनि मूंखे सपोर्ट कयो ऐं लिखियऊं कि काफ़ी हो इंट्रस्टेड आहिनि मुंहिंजे कम में ऐं हो चाहिनि था कि मां उन्हनि ताईं पहुची सघां, पंहिंजे कम जे बारे में ॻाल्हाए सघां। त सिंधी फिल्म फेस्टिवल यूट्यूब चैनल जो रीज़न इहो ई आहे, उन जो मक़सदु इहो ई आहे कि सिंधी सिनेमा ते, सिंधी आर्ट ते, सिंधी थिएटर, सिंधी कल्चर, सिंधी बुक्स जेके हो सिंधी कल्चर ऐं हेरिटेज ते असांजो जेको वरसो आहे, सिंधी सिनेमा, सिंधी ड्रामा, सिंधी लिटरेचर, आई थिंक असांजो वरसो आहे, असांजो हेरिटेज आहे, कल्चरल हेरिटेज आहे। त जेको बि इन दायरे में अचे थो उन्हनि टॉपिक्स ते मूंखे तव्हां सां वेही करे ॻाल्हाइणो आहे। इन चैनल ते मूंखे उहे वीडियोस पोस्ट करणा आहिनि जेके इन टॉपिक्स सां रेलिवेंट आहिनि, जेके इन टॉपिक्स जे बारे में वधीक ॿुधाइनि था। एंड मोस्ट इम्पॉर्टेंटली छाकाणि त हे यूट्यूब आहे, अॼुकल्ह हर कंहिंजे हथ में फ़ोन आहे, हर कंहिंखे वाईफाई इंटरनेट आहे, यूट्यूब जे ज़रिए यूट्यूब जे मीडियम सां मां हर कंहिं ताईं पहुचणु थी चाहियां। जेको सिंधी इन्हनि ॻाल्हियुनि में इंट्रस्टेड आहे उनखे अगरि कुझु सिंधी सिनेमा ते इंफॉर्मेशन खपे, सिंधी बुक्स ते इंफॉर्मेशन खपे, सिंधी ड्रामा ते इंफॉर्मेशन खपे, त हिकु बटन में उन्हनि खे मिली थी सघे। इन चैनल ते मां चाहियां थी कि इहे सभु ॻाल्हियूं, इहे सभु वीडियोज़ हिकु जॻह ते हुजनि ऐं इन चैनल ते पंहिंजो सिंधी सिनेमा जो एक्सपीरियंस शेयर करणो आहे। इन करे मां इहो चैनल चालू कयो आहे। हिन चैनल जो मक़सदु इहो आहे कि मां तव्हां सां सिंधी फिल्मुनि जे बारे में ॻाल्हायां, सिंधी ड्रामा जे बारे में ॻाल्हायां, सिंधी थिएटर जे बारे में ॻाल्हायां, छाकाणि त आई जेन्युइनली फील, मूंखे ईअं सची में लॻंदो आहे कि असांखे सेलिब्रेट करणु खपे पंहिंजो कल्चर, पंहिंजो हेरिटेज। हाणे तव्हां मूंखां पुछंदा कि हिन चैनल ते तव्हांखे कहिड़े भाषा में वीडियोस मिलंदा। मूंखे काफ़ी महिर आहे दातारे कि मूंखे सिंधीअ में बि ॻाल्हाइणु ईंदो आहे, मूंखे इंग्लिश में बि ॻाल्हाइणु ईंदो आहे। त मां चाहियां थी कि सिंधी एंड इंग्लिश ॿिन्ही लैंग्वेजिस में वीडियोस मां हिन चैनल ते पोस्ट कयां, पर जिन माण्हुनि खां मां इंटरव्यूज़ वठंदमि उन्हनि जे बि लैंग्वेज प्रोफिशंसी जे मथां मदार आहे, उन्हनि खे बि कहिड़े लैंग्वेज में कंफर्टेबल फील थिए थो ॻाल्हाइण में, उन जे मथां मदार आहे। त जिते पॉसिबल हूंदो मां उहे वीडियोस जेके मां सिंधी में थी इंटरव्यूज़ वठां उहे इंग्लिश में बि वठंदमि, पर जिते पॉसिबल न हूंदो उते ख़ाली सिंधी वीडियो हूंदो या ख़ाली इंग्लिश वीडियो हूंदो। पर मां कोशिशि कंदमि कि ओड़नि सभिनी माण्हुनि खे जिन असांजे सिंधी कल्चरल हेरिटेज खे अॻियां वधाइण जी या प्रिज़र्व करण जी कोशिशि कई आहे, उन्हनि सां मां मिली सघां, उन्हनि सां वेही करे मां इंटरव्यूज़ वठी सघां, राब्तो करे सघां ऐं तव्हां ताईं उहे वीडियोस पहुचायां। अगरि के माण्हू ख़ाली इंग्लिश ॻाल्हाइण में कंफर्टेबल आहिनि पर उन्हनि सिंधी सिनेमा लाइ, उन्हनि सिंधी कम्यूनिटी लाइ काफ़ी वॾो योगदान कयो आहे, त उन्हनि खे ऑफकोर्स मां ख़ाली इंग्लिश में इंटरव्यू कंदमि। ऐं किन माण्हुनि खे जिन खे इंग्लिश न ईंदी आहे या इंग्लिश में कंफर्टेबल न आहिनि ॻाल्हाइण में, त उन्हनि सां मां ख़ाली सिंधीअ में इंटरव्यू कंदमि। पर मुंहिंजी कोशिशि फुल रहंदी कि जेके इंपॉर्टेंट माण्हू आहिनि असांजी कम्यूनिटी जा, जिन सिंधी थिएटर, सिंधी सिनेमा, सिंधी आर्ट, सिंधी लिटरेचर में कॉन्ट्रीब्यूट कयो आहे, उन्हनि खे मां हिन चैनल ते वठी अचां, उन्हनि जा इंटरव्यूज़ कयां ऐं तव्हां ताईं उहे इंटरव्यूज़ पहुचायां। कोई अहिड़ो ख़ासि वीडियो हुजे जेको तव्हां रिक्वेस्ट करणु चाहियो कि मां तव्हां लाइ ट्रांसलेट कयां, त प्लीज़ मूंखे ॿुधाइजो, मां ज़रूरु उहो कोशिशि कंदमि। इहो यूट्यूब चैनल बिना तव्हांजे सपोर्ट जे न हली सघंदो। ऑफकोर्स मां वीडियोस ठाहियां थी, मां माण्हुनि सां वञी इंटरव्यूज़ कयां थी, वीडियोस खे मस्तु चिमकाए करे एडिट कराए मां हिन चैनल ते विझां थी, पर प्लीज़ वीडियोस ॾिसो, शेयर कयो माण्हुनि सां वीडियोस ऐं प्लीज़ फीडबैक ॾियो पंहिंजो कमेंट्स में। तव्हांखे कीअं लॻो वीडियो, तव्हां छा छा था ॾिसणु चाहियो, कहिड़नि माण्हुनि सां था चाहियो त मां इंटरव्यूज़ वठां। काई बि तारी ॿिन्ही हथनि सां वॼंदी आहे। अगरि मां वीडियोस ठाहियां थी, विझां थी, तव्हां ताईं पहुचाइण थी चाहियां जेके मां वीडियोस विझां थी, त प्लीज़ तव्हां मूंखे पंहिंजो सपोर्ट कयो, हेल्प कयो कि असांजो कल्चर, असांजो हेरिटेज इन हिकु चैनल ते सुठी तरह महफ़ूज़ पियो हुजे, सोख थो पियो हुजे, जीअं सिंधीअ में चइबो आहे। एंड मुंहिंजी दिलि इन चैनल लाइ इहा ई आहे कि इहो हिकिड़ो वन स्टॉप शॉप थी वञे। लंडन में इहो हिकिड़ो ईअं फ्रेज़ आहे, माना हिकु दुकान ते सभु कुझु मिलंदो आहे। तीअं मां चाहियां थी हे सिंधी फिल्म फेस्टिवल हिकिड़ो ईअं आहियूं त सिंधी घुमी फिरी बिज़नेस जे बारे में ई ॻाल्हाईंदासीं या त बिज़नेस जा पहाका यूज़ कंदासीं, त ईअं हिकिड़ो दुकानु हुजे जिते अगरि तव्हांखे दिलि थी कि अरे अॼु ताईं कहिड़ा कहिड़ा सिंधी ड्रामा ठहिया आहिनि, अहमदाबाद में छा कमु थी रहियो आहे, या त उल्हासनगर में छा छा कमु थी रहियो आहे सिंधी सिनेमा ते, त तव्हां हिन चैनल ते ईंदव, तव्हांखे हिकदमि सिधी तरह तव्हांखे हिकदमि क्लियरली प्लेलिस्ट्स मिलंदियूं कि हा हे वीडियोस हिते आहिनि, हे 8 वीडियोस इन बारे में आहिनि, हे 10 वीडियोस इन बारे में आहिनि, तव्हांखे उहे ॾिसणु मिलंदो। त प्लीज़ सपोर्ट कजो हिन चैनल खे ऐं तव्हांजो जेको बि फीडबैक हुजे मूंखे प्लीज़ ॾियो। इंस्टाग्राम ते, यूट्यूब ते, फेसबुक ते, ट्विटर ते, सभिनी हंधि अथव सिंधी फिल्म फेस्टिवल, सभिनी हंधि आहियां मां। त प्लीज़ मूं ताईं पहुचो, तव्हां जेके राया हुजनि उहे प्लीज़ ॿुधायो। मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे कि जेको बि सिंधी माण्हू आहे उनखे अगरि सिंधी सिनेमा जे बारे में कोई बि डाउट आहे त उहो डाउट न रहे, ॾाढो ख़ुशि रहे
कि असांजूं फिल्मूं ॾाढियूं सुठियूं आहिनि ऐं फिल्मूं ठही रहियूं आहिनि ऐं सिंधी सिनेमा असांजो जेको कल्चरल वरिसो आहे, असांजो हेरिटेज आहे, उहो केॾो सुठो आहे। जंहिं जंहिं देश में पॉसिबल आहे उन देश में वञी करे मां सिंधी फिल्मूं ॾेखारियां थी, पर हर सिंधीअ ताईं सिंधी फिल्मुनि जे बारे में जानकारी पहुचे, सिंधी फिल्मूं कहिड़े न कहिड़े तरीक़े सां ॾिसणु मिलनि, इहो ई मुंहिंजो सुपिनो आहे, इहा ई मुंहिंजी आशा आहे। त आई होप तव्हां इन चैनल खे सब्सक्राइब कंदव, इन चैनल खे फॉलो कंदव ऐं माण्हुनि सां बि शेयर कंदव इहा ॻाल्हि कि हिन हिकु चैनल ते सिंधी सिनेमा जे बारे में, सिंधी लिटरेचर जे बारे में, सिंधी थिएटर जे बारे में सभु कुझु तव्हांखे खज़ानो मिलंदो। थैंक यू वेरी मच।